बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही खुंबियूं जेके मूं फ्रीज़ करे रखियूं आहिनि, हाणे इन्हनि खे कटींदासूं। हेठियों हिसो अलॻि कटींदासूं ऐं मथियों हिसो खुंबियुनि जो अलॻि करे रखंदासूं। ही ॾिसो, सभु हेठां ॻनर कटिया वेठी ऐं मथियां जेको टोपलनि वारो हिसो आहे उहो मां अलॻि थी रखंदी वञा। हाणे जॾहिं असां सभु खुंबियूं कटे छॾियूं, पोइ हिकु फ्राई पैन में थोरो कटियल बसरु विझी तेल में हल्को फ्राई कंदासूं। पोइ उन में थोरी थूम शामिलु कंदासूं कटियल, लूणु, पीठल धाणा, ॻाढ़ा मिर्च, हेड ऐं अछो जीरो बि इन में बसरनि सां गॾु विझी छॾींदासूं। जॾहिं मसालो ऐं बसर कुझु भुॼी वञनि, पोइ असां शामिलु कंदासूं टमाटो कटियल ऐं साओ मिर्च कटियल। जॾहिं टमाटो पंहिंजो पाणी छॾे कुझु तेल ते अचे त पोइ उन में शामिलु कंदासूं खुंबियुनि जो कटियल हेठियों हिसो। पोइ ढके हिनखे ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं खुंबियुनि जो पाणी सुकी वञे, तेल ते अचनि त पोइ मथियों हिसो खुंबियुनि जो जेके टोपला आहिनि उहे विझी इनखे भुञंदासूं। 5 मिंट तेज़ बाहि ते भुञी पोइ उन में असां धाणा विझी प्लेट में लाहे सर्व कंदासूं। यानी असांजियूं खुंबियूं मसाले वारियूं मज़ेदार खुंबियूं तयारु आहिनि।